पंगरियो शहर जे पटन खां ड्राइवर नूरदीन बलोच जूं एच जे नाले कयल उमेद अली जाखरे जूं नसरी सिटूं। महबूब साईं मोहब्बत को लफ़्ज़ नाहे, नई वरी को किस्सो आहे जेको महफ़िलनि में ॿुधाइजे। ही त हिकु अहिड़ो अहसास आहे जेको ख़ामोशी जी हंज में पलजी जवान थींदो आहे। माण्हू चवंदा आहिनि त ख़ुशबू खे लिकाए नथो सघिजे, पर मां चवां थो त मोहब्बत जी ख़ुशबू आम अतरनि वांगुरु हवाउनि जे हवाले नाहे कबी। हवाऊं त बेवफ़ा आहिनि, इहे त परदेसी पखियुनि जियां उॾामी वञनि थियूं ऐं पंहिंजे पोयां रुगो ख़ाल ई छॾे वञनि थियूं। सची मोहब्बत त इहा आहे जंहिंखे सीने जे गहराइनि में दफ़न करे पूरे ज़माने जे नज़रनि खां परे रखिजे थो, छाकाणि त ही हिकु वॾी इबादत आहे ऐं इबादत जी लज़त तॾहिं मिलंदी आहे जॾहिं आबिद ऐं महबूद जे विच में टियों को बि न हुजे। ही हिकु अहिड़ी तस्बीह आहे जंहिंजा दाणा रूह जे आङुरियुनि ते ॻणिया वञनि था ऐं जंहिंजो को ॾेखा ऐं को होको नाहे हूंदो। रुगो हिकु मिठी पीड़ा हूंदी आहे जेका अंदर ई अंदर में हिकु मुक़दस ॾीए वांगुरु ॿरंदी रहंदी आहे। मोहब्बत खे आम न कर, उनखे ज़माने जी थधी कान बचाए रख, छाकाणि त जेको अहसास लिकल आहे इहो ई लाहूती आहे, इहो ई अबदी आहे। पूरी दुनिया जे शोर खां परे उनखे पंहिंजे अंदर जी मस्जिद में हिकु सजदो बणाए सांढे रख।